You are watching 11 AM Bulletin. सखर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। सांगी थाणे जी हद में मुक़ाबले बाद हिकु जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप ऐं क्रिमिनल रिकॉर्ड जा तफ़सील हथ कया पिया वञनि। फ़रार थियल ॾोहारियुनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोहारी जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पीटीएम पारां ऐलानियल लॉन्ग मार्च मुलतवी थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 27 मार्च ते थींदो, जंहिं सबबि 23 मार्च ते रिथियल लॉन्ग मार्च जी ऐलानियल तारीख़ तब्दील थी सघे थी। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त पीडीएम जी सूबाई क़यादत सां लॉन्ग मार्च बाबति मुशावरत थी आहे। लॉन्ग मार्च जी तारीख़ में तब्दीली बाबति फ़ैसिलो सरबराही इजलास में थींदो। फज़ल रहमान चयो त पीपी खे कॾहिं बि पंहिंजो मुख़ालिफ़ नाहे सम्झो। पीपी ऐं एनपी खे ऑपोज़िशन जो हिसो सम्झूं था। हुकूमत किराइण बाबति पीपी ऐं असांजे विच में इत्तफ़ाक़ी राय आहे। कराची में घरेलू झेड़े तां ज़ाल मुड़स खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार औरत खे गिरफ़्तार करे वरितो। शाह फैसल कॉलोनी में औरत मुड़स खे मथे में डंडो हयो ऐं घुटा ॾेई क़त्ल कयो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल खे पेट में शीशो बि हयो ऐं ख़ैरपुर जे इलाइक़े पीर जो ॻोठ में हथियार बंदन वापारी सुनील कुमार खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फ़रार, कारण मालूम न थियो। वापारी जे क़त्ल ख़िलाफ़ हिंदू बिरादरी समेत शहरनि जो थाणे आॾो धरणो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। ख़बर नाहे त सुनील खे कंहिं ऐं छो क़त्ल कयो। नोटिस वठी कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी डीआईजी सखर खां रिपोर्ट तलब करे वरिती। एफआईआर दाख़िल करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।